बिशाह सिविल सोसाइटी ऑफ सिंध हाला तरफ़ां मेहरान पैराडाइज़ पिकनिक पॉइंट जो में तशक्कुर जे सिलसिले में रैली कढी हुई ऐं एयरफोर्स जे लॻल एयरक्राफ्ट F-7 वटि परचम कुशाई कई वई। तक़रीब में चेयरमैन सिविल सोसाइटी सैयद गुलफाम काज़मी, BOD मेंबर डॉक्टर वक़ार अंसारी, सियासी समाजी अखबार नाज़िश फातिमा, शबीर लगारी, नसीम केबी मेमण ऐं ॿियनि पॉइंट ते मौजूद सियाहन शिरकत करे हिस्सो वरितो ऐं पाक आर्मी, पाक एयरफोर्स, पाक नेवी जे हक़ में ज़ोरदार नारेबाज़ी कंदे नारा लगाया विया। इन मौक़े ते अॻवान चयो त पाक फ़ौज क़ौम जो सर फ़ख़्र सां मथे कयो आहे ऐं सॼी दुनिया खे पैगाम ॾिनो आहे त पाकिस्तान जी मुसलह फ़ौजूं कंहिं बि जारियत जो भरपूर जवाब ॾियण जी सलाहियत रखनि थियूं। पाकिस्तान में सभई कम्यूनिटीज़ अमन ऐं भाईचारे सां गॾु रहनि थियूं, जॾहिं त भारत में अक़लियतुनि सां नारवा सलूक ऐं मज़हबी नफ़रत खे फ़रोग़ ॾिनो वञे थो। हुन वधीक चयो त पाक फ़ौजुनि रुॻो सरहदुनि जे न पर मुल्क जे अंदरूनी अमन ते बि क़याम में बि अहम किरदारु अदा कयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।